अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया रशीद मेमण। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे हिकु आम तरीन मसइले खे डिस्कस कंदासीं ऐं उहो मसइलो आहे सिंध में तालीम जे किरंदड़ मयार जो। मजमी तौर ते ॾिठो वञे त तालीम जो जेको मयार आहे उहो सिंध में बहितर न थी रहियो आहे। ख़ासि तौर ते मैट्रिक ऐं इंटर बोर्ड में जेके मसइला आहिनि उहे हल न थी रहिया आहिनि। हिकु सभ खां वॾो मसइलो आहे त इम्तिहाननि में कापी सिस्टम ख़तमु न थी रहियो आहे। सिंध हुकूमत समेत मुख़्तलिफ़ इदारनि ऐं खातनि पारां उन हवाले सां वॾियूं कोशिशूं कयूं वयूं त कापी कल्चर जेको आहे, कापी सिस्टम जेको आहे इम्तिहाननि में ख़तमु थिए, पर उहो नथो थिए। हाणे वॾी मुसीबत वरी हिकिड़ी नई साम्हूं अची रही आहे, उहा इहा आहे त तालीमी बोर्डनि में मार्कूं ऐं ग्रेड विकिरो कया पिया वञनि। हींअर बि ताज़ो जेको नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे उहो कराची इंटर बोर्ड जो साम्हूं आयो आहे, जंहिंमें सिंध जे निगरान हुकूमत पारां उन मामले ते इंक्वायरी कई वई। CMIT पारां चेयरमैन रफ़ीक बुड़ो जी सरबराही में उन मामले जी इंक्वायरी बि कई वई ऐं उन में साबित कयो वियो आहे इंक्वायरी रिपोर्ट में त फेल थियल शागिर्दनि खे पैसा वठी ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे पास कयो वियो आहे। इंक्वायरी रिपोर्ट में कुझु मिसाल बि ॾिना विया आहिनि जेके मां पंहिंजे प्रोग्राम में शेयर कंदुसि त जीअं ॾिसंदड़नि खे ख़बर पए त बोर्डनि जे अंदरि कहिड़ी हालत आहे ऐं कहिड़े तरीक़े सां ग्रेड विकिरो कयो था वञनि। जीअं इंक्वायरी रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे, हिकिड़े स्टूडेंट जो नंबर आहे R884। हुन में ॿुधायो वियो आहे त केमिस्ट्री जे पर्चे में हुन असुलु मार्कूं जेके आहिनि 19 खयूं, पर हुननि खे रिकाउंटिंग ऐं मुख़्तलिफ़ मामला रीचेकिंग में करे 47 मार्कूं ॾिनियूं वयूं। साॻे ई शागिर्द जूं अंग्रेज़ीअ में 45 मार्कूं हुयूं, उहे वधाए 75 कयूं वयूं। साॻे ई शागिर्द जूं बाटनी में सिर्फ़ु 6 मार्कूं हुयूं, पर टेम्परिंग करे उहे 20 मार्कूं कयूं वयूं ऐं केमिस्ट्री जे पर्चे में 19 मार्कूं हुयूं, उहे 47 कयूं वयूं। अहिड़ी तरह हिकिड़ो ॿियो स्टूडेंट आहे T54। उन जूं इंग्लिश में जेके आहिनि 17 मार्कूं हुयूं, उहे वधाए 50 कयूं वयूं। केमिस्ट्रीअ में सिर्फ़ु 3 मार्कूं हुयूं, केमिस्ट्री जे पर्चे में उहे 44 कयूं वयूं। अहिड़ा इंक्वायरी रिपोर्ट में मुख़्तलिफ़ सबूत पेश कया विया आहिनि, मुख़्तलिफ़ साबितियूं ॾिनियूं वियूं आहिनि त बोर्डनि जो जेको इम्तिहानी सिस्टम आहे उहो नाकार आहे, करप्ट सिस्टम आहे ऐं पैसा वठी ऐं सियासी सिफ़ारिश तहत ग्रेड विकिरो कया था वञनि। इन समूरी सूरताल जी जेका ख़राबु जेका रिफ्लेक्शन थिए थो उहो असांजी तालीम ते थिए थो, असांजे नौजवान नसुलनि ते थिए थो। जेके मेरिट ते नौजवान अचनि था उहे पोइ रहिजी था वञनि ऐं बग़ैर मेरिट वारा जेके नौजवान शागिर्द आहिनि उहे अॻिते वधी था वञनि, उन्हनि जा ग्रेड वधीक थियनि था, उन खां पोइ उन्हनि जी मेडिकल इंजीनियरिंग ऐं ॿियनि शोबनि में दाख़िला बि आसान थी वञे। उन सां गॾु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त इन बोर्डनि जी सूरताल जेका सालनि खां ख़राबु आहे, इनखे कीअं बहितर करे सघिजे थो, इन जा सबब कहिड़ा आहिनि ऐं समूरी इन सूरताल जो सिंध जी तालीम ते कहिड़ो असरु पवे थो, सिंध जी तालीम कीअं बचाए सघिजे थी। इन सूरताल ते ॻाल्हाइण लाइ असां स्टूडियो में दावत ॾिनी आहे डॉक्टर मोहम्मद अली शेख साहब आहिनि, पाण अॻूणो वाइस चांसलर आहिनि यूनिवर्सिटी जा। साईं सलाम अलैकुम, महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। उन सां गॾु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि डॉक्टर मोहम्मद मेमन साहब, पाण अॻूणो चेयरमैन आहिनि हैदराबाद तालीमी बोर्ड जा। उन सां गॾु रसूल बख्श बलोच साहब हूंदा, असां सां गॾु अॻूणा सूबाई सेक्रेटरी आहिनि ऐं अशरफ ख़ासि अली साहब गफ्टा जो सदर हूंदा। साईं, शुरूआति असां मोहम्मद मेमन खां कयूं था। साईं रस्ते में बि आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। तव्हां मुंहिंजी सॼी डिस्कशन ॿुधी हूंदी। तव्हां खां सुवालु इहो आहे त तालीम सिंध जी जेका तबाह थी रही आहे इनखे कीअं बचाइजे, तालीमी बोर्डनि खे तबाह थियण खां कीअं बचाइजे? सर, इन में मां अर्ज़ु कंदुसि त छाकाणि जो हाणे जेको कुझु थी वियो आहे या माज़ी में थियो आहे उन लाइ काफ़ी कोशिश कयूं वयूं, गवर्नमेंट लेवल ते कयूं वयूं, बोर्ड्स लेवल ते कयूं वयूं, IBC हिकिड़ो इदारो आहे फेडरल गवर्नमेंट जो, उन लेवल ते कयूं वयूं, पर अनफॉर्चुनेटली उन में का बहितरी कोन आई। ॾींहों बि ॾींहुं हर साल रिज़ल्ट्स में का न का ख़राबी जेका नज़र आई आहे। हिन साल जेको कराची इंटरमीडिएट बोर्ड में जेको शयूं साम्हूं आयूं आहिनि उहे ॾाढियूं जेके आहिनि ख़ौफ़नाक शयूं आयूं आहिनि। हालांकि इहे शयूं हुअणु न घुरिजनि बोर्ड्स में। बोर्ड्स जे ॿारनि जी रिज़ल्ट जेका आहे उहा बोर्ड्स वटि अमानत हूंदी आहे ऐं बोर्ड जो कमु हूंदो आहे त ॿार जे क़ाबिलियत खे सही तरह ते असेस करे ऐं उन जे मुताबिक़ जेको मार्क्स ॾिनियूं वञनि। त हाणे हिन में इहो आहे त जेको माज़ी में बि जेके प्रपोज़ल आया आहिनि ऐं हिन वक़्तु बि जेको प्रपोज़ल जेको गवर्नमेंट जे अंडर में कंसिडरेशन में आहे, मां बि इहो हुनखे सपोर्ट कंदुसि त ऑटोमेशन जेको हिकिड़ो वाहिद जेको हल आहे नंबर 1। नंबर 2 जेको आहे जेका अपॉइंटमेंट जेका थिए थी चेयरमैन जी, कंट्रोलर जी, ख़ासि तौर ते कंट्रोलर जेको आहे हुजे एजुकेशन बैकग्राउंड जो हुजे, उन जी जेका उन तरबियत याफ़्ता हुजे ऐं एग्ज़ामिनेशन सिस्टम जी उनखे सुठी नो हाउ हुजे। जेको आहे ईअं ई कॉलेज ऑफ
ईअं कॉलेजिस मां या स्कूल्स मां कंहिंखे खणी अची कंट्रोलर बनाए छॾींदो त उन मां इहे जेके शयूं साम्हूं ईंदियूं। ऐं थर्ड जेका शइ आहे त असांखे जेको रिज़ल्ट में ट्रांसपेरेंसी उहा रही आहे असांजी जेका बोर्ड्स में हालांकि कोशिशि माज़ी में बि कई वई आहे, उनजे बावजूद बि ट्रांसपेरेंसी जा काफ़ी इशूज़ आया आहिनि बोर्ड्स में, त इन खे ट्रांसपेरेंसी खे बि जेको बहितर बनाए वञे। पर ओवरऑल ऑटोमेशन मुंहिंजे ख्याल में जेको आहे सो बहितर सोल्यूशन आहे ऐं ऑटोमेशन सां असांजी एग्ज़ामिनेशन पेपर जी जेका उहा तयारी में मदद असांखे मिलंदी ऐं टेक्नोलॉजी जो जेको ईंदो वजूद ईंदो ऐं उन टेक्नोलॉजी सां इहो आहे त जेका पर्सन्स जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा घटि थी वेंदी जी, ऐं उन सां असां जेको मयार खे बहितर करे सघूं था ऐं बोर्ड्स में जेके मौजूदा कमज़ोरियूं आहिनि, ट्रांसपेरेंसी जो इशू आहे ऐं करप्शन जा इशू आहिनि, उन्हनि खे बि असां ख़तमु करे सघूं था। ॿियो मां हिन खां हिकिड़ो स्टेप जेको फर्दर चवंदुसि त हिन वक़्तु बोर्ड्स इंडिपेंडेंटली कमु कनि पिया। हालांकि जीअं सिंध आहे या पंजाब आहे, इन्हनि जी हिकिड़ी नंढी बोर्ड कमेटी बनी पई आहे, इंटर बोर्ड कमेटी जेका बनी पई आहे प्रोविंस लेवल ते, पोइ हिकिड़ी ओवरसाइट कमेटी हिकिड़ी बनाई वञे या ओवरसाइट काउंसिल जेका बनाई वञे बोर्ड जी प्रोविंशियल लेवल ते, हिननि बोर्ड जी जीअं उन्हनि जी ओवरऑल उन्हनि जी चकास कई वञे, इम्तिहान जी चकास कई वञे, क्वालिटी जी चकास कई वञे, ओवरऑल जेको मेरिट ऐं ट्रांसपेरेंसी खे इंश्योर कयो वञे त रिज़ल्ट जेको आहे बहितर आहिनि। त मुंहिंजो जेको हूंदो जेको पंहिंजो जेका राय आहे त ओवरसाइट हिकिड़ी काउंसिल या कमेटी जेका बनाई वञे ऐं उनजो कमी इहो हुजे त उनजो ओवरऑल जेको वॉच डॉग जी तरह कमु करे ऐं उन सां रिज़ल्ट असांजी जेको आहे ट्रांसपेरेंट थी सघनि थियूं। ऑटोमेशन सिस्टम जी ॻाल्हि था करियो, तव्हां हैदराबाद बोर्ड जा बि तक़रीबन 4 साल चेयरमैन रहिया हो, त ऑटोमेशन सिस्टम त लागू ई न थी सघियो आहे अञा ताईं कंहिं बोर्ड में? सर इन में ऑटोमेशन में थोरो पार्टली जेको लारकाना बोर्ड जेको असांजे सिंध में लारकाना बोर्ड इनिशिएटिव वरितो, मुंहिंजे ख्याल में जेको पार्टली 30 to 40% उन्हनि जेको कयो आहे। मीरपुर ख़ासि बोर्ड जेको हींअर ॿुधण में आयो आहे त उन्हनि बि कयो आहे। हैदराबाद बोर्ड मुंहिंजे वञण दौरान मूं कोशिशि काफ़ी कई, पर उनजी जेका पंहिंजा मसाइल हुआ, फाइनेंशियल क्राइसिस हुआ, उन करे असां करे न सघियासीं। पर हाणे जेको आहे हिननि बोर्ड्स में इंट्रोड्यूस कराए छॾियो आहे। ॿियो सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे फंडेड बाई एशियन डेवलपमेंट बैंक, उन प्रोजेक्ट जो नालो आहे सेकेंडरी इम्प्रूवमेंट प्रोग्राम। उन जे तहत बोर्ड्स खे OMR बि ॾिनी पई वञनि, उन्हनि खे जेको स्कैनर्स बि ॾिना पिया वञनि, उन्हनि खे जेका सॉफ्टवेयर ॾिना पिया वञनि जीअं उन्हनि जी जेका डेवलपमेंट थी सघे, क्वेश्चनर पिया आइटम बैंक जे लाइ मदद ॾिनी पई वञे। त इहो प्रोजेक्ट बि गवर्नमेंट जो आहे जंहिं उन मदद ॾियणु शुरू करे ॾिनी आहे। मुंहिंजे ख़्याल में OMR जेकॾहिं डिलीवर न थिया आहिनि त थियण वारा हूंदा, जेका मूंखे मुंहिंजे नज़र में जेका इंफॉर्मेशन आहे। अच्छा, ॾिठो वियो आहे त समूरनि बोर्डनि में मुनज़म माफ़िया आहे, पॉलिटिकल पार्टी जी इन्वॉल्वमेंट आहे, करप्ट ऑफिसर जेके आहिनि उहे उते इन्वॉल्व आहिनि, त ऑटोमेशन सिस्टम आणणु ॾींदी या जेका माफ़िया आहे जेका पैसा कमाए थी या पंहिंजी मनपसंदि रिज़ल्ट ॾिए थी ग्रेडनि जा? इहो माफ़िया जो बिल्कुलु तव्हां चयो, जेको मूं बि एक्सपीरियंस कयो, मूंखे बि जेको आहे सो टफ टाइम मिलियो जेको हिन जो, ऐं माफ़िया पंहिंजी जॻह ते आहे। माफ़िया जी तमामु घणी कोशिशि कई वई, जेके एजेंट्स आहिनि असांजे बोर्ड्स में ॿार जेके वेठा आहिनि, ऐं उन्हनि जो बि ॾाढो इन्फ्लुएंस हुजे थो। ऐं हिनखे माफ़िया खे हालांकि मुंहिंजे दौर में मूं पाण कोशिशि कई, केस बनाया विया, केस बनाए जेको आहे कोर्ट्स में थाणनि में जेको ॾिना विया, उन खां पोइ जेको आहे कोर्ट्स में अञा ताईं केस जेके हलनि पिया। पर उन्हनि केसनि जो मसइलो इहो आहे त केस एतिरा लिंगर आन थींदा, उनजो जेको आहे सोल्यूशन जेको जल्दी न पियो थिए, फ़ैसिलो जल्दी न पियो थिए। इन करे माफ़िया खे जेका हिमत अफ़ज़ाई उन्हनि जी थिए थी ऐं माफ़िया जेको आहे रोज़ ॾींहुं बि ॾींहुं जेको आहे मज़बूत थींदो वञे, बजाए जेको आहे सो घटि थियण जे। त माफ़िया पंहिंजी जॻह ते आहे। माफ़िया लाइ बि असांखे जेको आहे गवर्नमेंट लेवल ते जेको आहे को न को पॉलिसी मेयर जेको आहे सो वठिणो पवंदो। जीअं कोशिशि कई वञे त माफ़िया ऐं करप्शन खे बोर्ड्स खे जेसि ताईं असां आज़ादु न करे सघंदासीं तेसि ताईं बोर्ड्स पंहिंजे जेको माज़ी जी जेको हिननि जी जेका हुई हिकिड़ी जेका इमेज हुयो या रेपुटेशन जेका हुई माज़ी में बोर्ड्स ते जेको आहे 60s में या 70s में बोर्ड्स ते कंहिं सिंगल आङर बि जेका न खई त का हिते ख़ुदा न ख़ासा करप्शन थी आहे। पर जीअं टाइम गुज़रंदो पियो वञे त जेको आहे इहे शयूं जेको आहे सो आम थींदियूं पियूं अचनि ऐं बोर्ड्स जेको आहे सो बिल्कुलु मूंखे चवणु न घुरिजे, जेको मूंखे अफ़सोस सां थो चवणो पए त बोर्ड्स हाणे जेका टकशाप थी चुका आहिनि
ऐं जंहिं माण्हूअ खे जेको ज़रूरत पए वञी उतां जेको ग्रेड्स वधाए पैसा ॾेई जेको आहे हलिया था जेका हुअणु न घुरिजे जेका। पर हाणे इहो बि रशीद साहब मां चवां त इहा जनरलाइज़ असां नथा करे सघूं। इहे कुझु केसिस आहिनि जिते या त प्रेशर थिए थो या का यारी दोस्ती थिए थी या को ॿियो जेको आहे हिननि जो जेको हुजे थो एक्सक्यूज़ हुजे थो, पर हिकिड़ी जनरलाइज़ सिचुएशन कजे त जेका उहा बि जेका अजाई हूंदी। अच्छा सर, इहा ॻाल्हि सही आहे त सियासी प्रेशर या सियासी माण्हुनि जे चवण ते बि ग्रेड ॾिना था वञनि, ए ग्रेड, A1 ग्रेड, ऐं जॾहिं सियासी माण्हुनि जे औलादुनि या रिश्तेदारनि खे ग्रेड नथा मिलनि त पोइ इंक्वायरी शुरू थियूं थियनि तालीमी बोर्डनि जे ख़िलाफ़, न त उहे बि चुप रहनि था। अच्छा रशीद साहब, इन में मां अर्ज़ु कयां टू बी वेरी फ्रैंक, तव्हां चयो त मां 4 साल रहियुसि, मां तक़रीबन 7 साल जेको आहे हैदराबाद बोर्ड जो चेयरमैन रहियुसि ऐं मीरपुर ख़ासि जो तक़रीबन 9 महीना रहियुसि ऐं शहीद बेनज़ीर आबाद जो चेयरमैन रहियुसि। उते एग्ज़ामिनेशन कंडक्ट कोन थियो, पर मुंहिंजे बिलीव कयो मुंहिंजे पीरियड में कंहिं हिकिड़े सियासतदान जे तरफ़ां बि जेका का एप्लीकेशन कोन आई। कंहिं माण्हू इहो जेको थिए थो इहो जेको आहे हेठि लेवल ते थिए थो, जेको एजेंसी जो नेटवर्क जेको वेठो आहे हिते जेको आहे सेंटर्स ते वेठो आहे, पंहिंजी जॻहियुनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेठा आहिनि, उन्हनि जो बोर्ड सां जेको कॉन्टेक्ट आहे उन जे ज़रिए थिए थो। टू बी वेरी फ्रैंक बिलीव कयो मुंहिंजे दौर में हिकिड़े बि सियासतदान या कंहिं वर्कर या कंहिं माण्हू जेको चयो हुजे त भई जेको आहे डॉक्टर मेमन ही तव्हां ग्रेड वधाए ॾियो, बिल्कुलु न सर, इन जी बिल्कुलु आऊं इन जी बिल्कुलु जेको आहे हिनखे जेको आहे तो इन जी तस्दीक न कंदुसि, छाकाणि मुंहिंजे दौर में इहो न थियो। अच्छा सर, तव्हां बि सीनियर माण्हू आहियो, जीअं पाण ॿुधायो 7 साल, मूं 4 साल मूंखे यादि हो, पर तव्हांखे शायदि एक्सटेंशन मिलियो, 7 साल रहियो, त तालीमी बोर्डनि जा चेयरमैन बि तव्हांजे मुताबिक़ मेरिट ते मुक़ररु थियनि था या नथा थियनि? इन्हनि जा हिकिड़ी थिए थी तालीम जेको जंहिंखे मेरिट तव्हां चओ था त हिकिड़ो प्रोसीजर हिननि एस्टेब्लिश कयो आहे। प्रोसीजर इहो आहे त हुन में हिकिड़ी आहे सिलेक्शन कमेटी आहे, उहा सर्च कमेटी आहे ऐं सर्च कमेटी जे थ्रू थिया आहिनि ऐं माज़ी में सर्च कमेटी जे थ्रू थिया आहिनि, सवाइ जेको आहे लास्ट ईयर जे कुझु जेको आहे सो चेयरमैन जेको अपॉइंटमेंट थिया आहिनि, उन्हनि जा कुझु बोर्ड्स में सिलेक्ट जेको अपॉइंट थिया आहिनि, डायरेक्ट जेका अपॉइंटमेंट थी आहे उहा बि जेको उन्हनि खे ॾिठो वञे उन्हनि जी जेको प्रोफाइल खे, त प्रोफाइल में यकीनन उन्हनि में जेका असांखे जेका कैलिबर नज़र ईंदो उहो ईअं ई न आहे त खणी जेको हिकिड़े माण्हू खे वठी वञी विहारे छॾो मां चेयरमैन करे विहारो आहे, त उहो यकीनन हिकिड़ो इंटरनल मैकेनिज़म हूंदी आहे अप्रूवल जी, उन जे थ्रू उन्हनि खे कयो वियो आहे। पर माज़ी में जेको सिलेक्ट आहे असांजी सर्च कमेटी आहे, सर्च कमेटी में 6-7 माण्हू हूंदा आहिनि ऐं 6-7 मेंबर्स हूंदा आहिनि, उहे इंटरव्यू कंदा आहिनि। जीअं मां थियो, मां बिल्कुलु 6-7 मेंबर हुआ, हुन सर्च कमेटी खे फेस कयो ऐं सर्च कमेटी खां पोइ जेको आहे वञे थी जेका रिकमेंडेशन वञे थी CM खे या उन वक़्तु जेको आहे गवर्नर हूंदो हो त इन्हनि वटि वेंदी आहे। पोइ उन मां 3 माण्हू हूंदा आहिनि, 3 मां हिकिड़ो नंबर 1 या नंबर 2 नंबर 3 जंहिंखे बि जेको आहे उन वक़्तु जेको आहे कंट्रोलिंग अथॉरिटी जंहिंखे चाहे उन्हनि खे करे, पर जेको आहे अमूमन नंबर 1 खे प्रिफरेंस ॾिनो वेंदो आहे। अच्छा सर, इम्तिहाननि में कापी वारो जेको मसइलो आहे उहो बि तमामु वॾो आहे, उहो बि ख़तमु न थी रहियो आहे, तव्हां ताज़ी ॾियो त कापी कीअं ख़तमु कजे इम्तिहाननि में? सर कापी जेका थिए थी, हालांकि काफ़ी कोशिशि मूं बि इलाही कई, जेको आहे हिननि लाइ बाक़ाइदा असां जेको आहे कैंपेन बि कईसीं, पेरेंट्स जी कैंपेन कईसीं, कम्यूनिटी खे सोसाइटी खे मीडिया खे असां इंगेज कयोसीं, पंफलेट वग़ैरह बनायासीं, पर ऐं एसि ताईं जेको मोबाइल फ़ोन्स खे बंदि करे हुननि जा जैमर्स वग़ैरह जेको आहे कोशिशि कईसीं लॻाईसीं, पर उन जे बावजूद बि जेको आहे सो मोबाइल्स जो जेको इस्तेमालु थियो आहे उहो पंहिंजी जॻह ते आहे। हालांकि कोशिशि असां कईसीं त जेको आहे इम्तिहाननि जे दौरान जैमर्स लॻाया वञनि ऐं इम्तिहान जे दौरान इहे मोबाइल जो जेको यूज़ न थी सघे, उन लाइ हालांकि कोशिशि कईसीं, पर उन में ज़्यादातर कामयाबी कोन थी सघी। जैमर्स जेको आहे हिकिड़ा त एक्सपेंसिव हुआ, बोर्ड्स जी एतिरी जेका फाइनेंशियल जेका कैपेबिलिटी कोन हुई त परचेज़ करे ऐं सभिनी जेको आहे सो ज़िलनि में जेको ॾियनि, त उहा कोशिशि। पर हिन जे जेकॾहिं असां हिननि खे इम्तिहान जे दौरान इंटरनेट वग़ैरह खे जेकॾहिं असां सस्पेंड करे छॾियूं सिर्फ़ु 3 या 4 कलाकनि लाइ, असांजो मोबाइल जेकॾहिं बंदि थी थो वञे त उन सां काफ़ी हद ताईं जेको शयूं ख़ासि तौर ते ॿार खे जेको MCQ आहे उन में ॿार खे ॾाढो बेनिफिट मिले थो। बाक़ी ॿिया जेके असांजा इन्विजिलेटर्स आहिनि वग़ैरह, उन्हनि जी सिलेक्शन ते सर असांखे तवजो ॾियणो पवंदो। हींअर असांजे ॾिठो वञे त काफ़ी असांजा सीनियर उस्ताद जेके आहिनि उहे ड्यूटी नथा कनि, ऐं मूं ॾिठो आहे जेको आहे मुंहिंजे दौर में बि थियो आहे, काफ़ी कोशिशि कईसीं, डायरेक्टर साहिबान खे कॉलेजिस स्कूल्स खे रिक्वेस्ट कंदा रहियासीं, पर उन जे बावजूद बि सीनियर टीचर्स ड्यूटी नथा कनि, जूनियर टीचर्स कनि था, या को हुननि जो स्टाफ आहे लैब असिस्टेंट वग़ैरह जेके उहे ड्यूटी कनि था
ऐं उहे ड्यूटी कनि था त पोइ उहो प्रेशर में अची करे जेको उन्हनि खे यार दोस्त चवे थो या को ॿियो माण्हू चवे थो त उन लेवल ते अची पोइ जेको नकल कराइनि था। पर न इहा हिकिड़ी जेका ज़्यादातर असांजो जेको ॿारनि जो नकल थिए थो उहो थ्रू थिए थो मोबाइल जे थिए थो, ऐं मोबाइल जे थ्रू ई पेपर जेको आहे लीक आउट थिए थो। सही सही, वॾी महिरबानी मोहम्मद साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, वॾी महिरबानी। साईं तव्हां सॼी ॻाल्हि ॿोल ॿुधी मेमून साहब जी, तव्हां छा था सम्झो त कीअं बहितरी आणिजे हिन तालीमी निज़ाम में? अदा जेको बोर्ड्स जे हवाले सां ज़िक्र पिए थियो न, उहो त तव्हां सम्झो त हिकु उनजो हिसो आहे। असल में जेको तव्हांजो सॼो तालीमी निज़ाम आहे उहो क्रम्बल करे चुको आहे। माण्हुनि जी जेका तवजा, जेको असांजा लीडर्स आहिनि, जेके असांजी हुकूमत आहे, उहो जेको तवजा ॾे उहो नथी ॾे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो ॿारु जेको प्राइमरी एजुकेशन खां वठी उनखे उस्ताद न पढ़ायो आहे, उहो जॾहिं 9हीं 10हीं ताईं पहुचे थो पियो, अचानक उनखे कीअं सॼी तालीम मिली वेंदी, नतीजो छा थींदो जो हो सवाइ कॉपी करण जे हुन वटि ॿियो को रस्तो कोन्हे। यानी हिकु आहे न कि इम्तिहान मूंखे पास करिणो आहे, 8 साल तव्हां हुनखे जेको प्राइमरी खां वठी सेकेंडरी ताईं उनखे तव्हां तालीम न ॾिनी आहे, ऐं उन तालीम न ॾियण खां पोइ अचानक 9हीं ते जॾहिं उहो पहुचे थो पियो, तव्हां इहो था एक्सपेक्ट कयो कि अचानक उहो बिल्कुलु होशियारु थी वेंदो। चओ प्राइमरी खां सेकेंडरी ताईं जेका एजुकेशन जो मयार आहे या सिस्टम आहे ख़राबु आहे। मां थो चवां सॼी तालीमी निज़ाम जेको तव्हांजी प्राइमरी एजुकेशन खां यूनिवर्सिटी एजुकेशन ताईं उनजी रीवैम्पिंग जी ज़रूरत आहे। अच्छा, बोर्ड्स जा इहे मसइला अॼु जी त असां ॻाल्हि कयूं था, अॼु इन करे इहा ॻाल्हि खुली पई जो उते जेको चेयरमैन हुयो उहो हलियो वियो, उनजी जॻह ते जेको नओं आयो उन हुनखे कवर अप करण जी कोशिशि न कई। लेकिन तव्हांखे अगरि यादि हुजे, इस्माइल मेमून साहिबु हूंदो हुयो, उहो बि बोर्ड जो चेयरमैन, कराची बोर्ड सेकेंडरी स्कूल एजुकेशन जो, उनखे बि ईअं ई धमकियूं मिलियूं ऐं उन वीचारे खे शहीद कयो वियो। जेको बिज़नेस रिकॉर्डर रोड आहे उन ते बाक़ाइदा गोलियूं हणी, 96-97 जी ॻाल्हि आहे, तव्हां नंढा हूंदव। तालीमी बोर्डनि में सियासी पार्टियुनि जो त वॾो असरु रहियो आहे न, त उहो शुरू खां वठी उन्हनि इहो ईअं न आहे कि अॼु बोर्ड ख़राबु थियो आहे। बोर्ड में जेका तव्हां हिन महिल ख़राबी था पिया ॾिसो, इन्हीअ जो अगरि तव्हां रूट्स खणी ॾिसंदो त इहे 30-35 सालनि खां वठी हाणे उहो पीक ते पहुची चुको आहे, पर पीक ते अॼु न पहुतो आहे। पीक ते पहुचण खे बि 5-8 साल सालनि खां ई आहे। ज़ाहिर हाणे किथां था ज़ाहिर हाणे तव्हां हुननि जो टेररिज़म बंदि थियो आहे। एग्ज़ैक्टली। ऐं उन में हिकु इत्तफ़ाक़ आहे कि उन बोर्ड जो चेयरमैन कुझु वक़्तु अॻु में ताईं जेको हुयो उनजी ॿी जॻह ते अपॉइंटमेंट थी वई, उहो हलियो वियो। त हाणे जेको पुठियों उनजे वञण जे उन जूं जेके कुझु शयूं आहिनि उहे ज़ाहिर थी पयूं, तंहिंजे करे असां उन्हनि शयुनि खे ॾिसूं था। अगरि उहो ई माण्हू मौजूदु हुजे हा, या सईद जी ॻाल्हि था कयो तव्हां, जेके बि माण्हू आहिनि त उन्हनि में तव्हां ॾिसंदव त उहे हाणे उहे जेके बीमारी आहे उहा हिकु बोर्ड ताईं महदूद न आहे, ओवरऑल सॼी सिंध। ऐं उन सॼी हाणे उनजो नुक़सानु केॾो थो थिए। असां हिकु डॉलर जे लाइ, हिकु पाउंड जे लाइ असां रुलूं था सॼी दुनिया में, पाकिस्तान मुल्क जी हैसियत सां। असांजो जेको ओ ऐं ए लेवल जो इम्तिहान आहे उहो मैट्रिक ऐं इंटरमीडिएट जे बराबरि आहे, उहो इंग्लैंड वारा कराईंदा आहिनि। हाणे असांजो माण्हू उन्हीअ इम्तिहान जे सैंक्टिटी जे ख़ातिर पंहिंजी जेका हार्ड अर्न रक़म आहे उन मां 2-2 लख रुपया फ़ी अदा करे पंहिंजनि ॿारनि खे ओ लेवल ऐं ए लेवल जे बोर्ड मां था इम्तिहान ॾियाराइनि, ताकी उन्हनि खे हाणे उन्हनि जी तइदाद त ॾिसो न केॾी वधंदी थी वञे। अच्छा, उन्हीअ जे कॾहिं असांखे उहे सभु पैसा पाकिस्तान खे डॉलर्स ऐं पाउंड्स में था ॾियणा पवनि, लेकिन पंहिंजनि बोर्ड्स खे असां दुरुस्त करण जे लाइ, पंहिंजी तालीमी निज़ाम खे दुरुस्त करण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां बि 70s में इन्हनि बोर्ड्स मूं पास कयोसीं न, लेकिन उन महिल उनजी हिकु क्रेडिबिलिटी हूंदी हुई। इहे ई माण्हू बजाए हिन जे जो असां तरक़ी कयूं, असां अञा बहितरी आणियूं, अॼु असांजो इहो वञी हाल थियो आहे त तव्हांजी सॼी तालीम जो जेको निज़ाम आहे, प्राइमरी तव्हां खणी ॾिसो अंग्रेज़ जो ज़मानो हुयो या उन खां पोइ जेको पाकिस्तान जो अरसो हुयो, सेकेंडरी एजुकेशन, उन खां पोइ तव्हांजी कॉलेज एजुकेशन, उन खां पोइ यूनिवर्सिटी एजुकेशन, त तव्हां रशीद साहिबु ॾिसो त सॼे जो सॼो तालीमी निज़ाम तव्हांजो क्रम्बल करे चुको आहे न। सबबु छा आहे? सबबु बुनियादी तौर ते त जंहिंखे इहो दुरुस्त करिणो आहे उन जूं प्रियोरिटीज़ न आहिनि। जेको तव्हांजो हुकुमरान आहे, जेको तव्हांजो लीडर आहे, जंहिंखे पॉलिसीज़ ठाहिणियूं आहिनि, पॉलिसीज़ इम्प्लीमेंट करणियूं आहिनि, उहे सॼो ॾींहुं पंहिंजनि ॿियनि मामलनि में जेके हुननि जे पर्सनल इंट्रस्ट जा मामलात आहिनि या पंहिंजो सर्वाइवल अथनि,
उन जूं पॉलिटिकल कंसीडरेशन्स आहिनि, नतीजो इहो थो थिए जो हुननि जो तवजा हिन तरफ़ बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे न। हाणे उन्हीअ जे करे सॼो तव्हांजो मुल्क सफ़र थो पियो करे। अच्छा, जीअं सवेर तव्हां ॻाल्हि कई त हुकूमत जी प्रियोरिटी घटि आहिनि, लियारी यूनिवर्सिटी आहे उहा तक़रीबन 2 सालनि खां ख़ाली पई आहे, उन में वाइस चांसलर मुक़ररु न थियल आहे, जिन्ना यूनिवर्सिटी जे डॉक्टर जेको मेमून साहिबु आहे उनखे उन चार्ज ॾिनी वई आहे। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा कंट्रोलर कोन्हनि के, डायरेक्टर फाइनेंस कोन्हनि के, त कीअं सिस्टम छो इन ते तवजो नथो ॾे? सिस्टम इन करे जो जिते जेकॾहिं तव्हां पुश करे था पिया सघो, सिफ़ारिश थी हले हिकु हद ताईं, ऐं जेके माण्हू जिन खे वठणु खपे, असां जूं ॾाढियूं उमेदूं वाबस्ता हूंदियूं आहिनि त असांजा जेके लीडर्स आहिनि, जेके वज़ीर आहिनि, प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर पढ़ियल लिखियल आहिनि, त घटि में घटि असां उन्हनि मां इहा उमेद करे था सघूं कि ग़रीब माण्हूअ जी तालीम जे लाइ हे जेको मिसकीन आहे उन्हनि जे लाइ पब्लिक सेक्टर एजुकेशन आहे न। लेकिन हाणे जीअं मां लियारी यूनिवर्सिटी जो मिसाल ॾिनो, हाणे 2.5 साल थी विया, 2.5 सालनि खां उहा यूनिवर्सिटी वाइस चांसलर सस्पेंड लॻो पियो आहे। भई हिकु तरफ़ फ़ैसिलो कयो न, या हुनखे रेस्टोर कयो या उनखे डिसमिस कयो, उन जी जॻह ते को हुजे न हेडलेस, मां हिननि खे चवंदो आहियां त VC हेड हूंदो आहे न। हाणे तव्हां कंहिं इंसान जे जिस्म मां उन जी मुंडी, उन जो हेड कटे छॾियो, हाणे उहो जिस्म कीअं कमु कंदो? त जेके इहे तव्हांजा हेडलेस इदारा आहिनि, ईअं ई जीअं मां चयो डायरेक्टर फाइनेंसिस आहिनि, अगरि 24 यूनिवर्सिटियूं आहिनि त 22 यूनिवर्सिटियुनि में उहे एडहॉक बेसिस ते था पिया कमु कनि। ओवरऑल रेगुलर डायरेक्ट फाइनेंस कोन आहिनि ई कोन, ऐं उनजो फ़ाइदो इहो थो थिए जो छाकाणि त उहे जेको एक्टिंग चार्ज ते थो कमु करे उहो निस्बतन सॉफ्ट थो रहे। हुनखे इहो आहे त सुभाणे मुंहिंजी इहा चार्ज वापसि न वठी छॾनि, हर शइ कमज़ोर माण्हू थींदो, उन्हीअ जे करे हुते इहा शइ सभिनी खे सूट थी पई करे। सो उन जे करे मुंहिंजो त मां त हमेशह इहो ई चवंदो आहियां त हाणे सिंध आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हितां जी हुकुमरानी रही आहे न, बिलावल भुट्टो तमामु माशाल्लाह पढ़ियल गढ़ियल शख़्स आहे, उन्हनि खे इन्हनि शयुनि ते वधीक तवजो ॾियणु खपे कि सिंध जी एजुकेशन खे अगरि हिकु मिसाल बणाइजे। हाणे बि जॾहिं बि असां पॉलिटिक्स जी था ॻाल्हि कयूं त माण्हू जेको क्रिटिसाइज़ था पिया कनि उहो परफॉर्मेंस जी बेसिस ते था कनि न। अच्छा, तव्हां अगरि सिंध जी एजुकेशन खे हिकु आइडियल ऐं मॉडल जे तौर ते पेश करे सघो त केतिरनि मुखालिफ़नि जा उहे ॻाल्हियूं ख़तमु थी थियूं सघनि। सो इन पासे ॾे तवजह जी ज़रूरत आहे, ॿियो को मसइलो न आहे। रिसोर्सिस बि आहिनि, पैसो बि बेतहाशा थो पियो ख़र्चु थिए, पर हाणे उहो पैसो कहिड़े तरीक़े सां थो ख़र्चु थिए ऐं कहिड़ी शइ ते थो थिए, इन्हीअ खे नज़र में रखिणो आहे। अच्छा, सही हो। तव्हां हाणे वापसि अचूं था, नाज़रीन हिते वठूं था नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जी किरंदड़ तालीम जे मयार ते ॻाल्हायूं पिया, तालीमी बोर्डनि में जेका करप्शन आहे, रिकॉर्ड करप्शन थिए पई, उन ते ॻाल्हायूं पिया। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ स्टूडियो में असां सां साईं डॉक्टर मोहम्मद अली शेख साहब त मौजूदु आहिनि। हाणे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि रसूल बख्श बलोच साहब, पाण अॻोना सेक्रेटरी आहिनि, उन्हनि खे इंतिज़ामी ऐं तालीमी तौर ते तमामु घणी महारत आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं ठीकु आहियो, तबियत सही आहे? हाँ, महिरबानी, तव्हां टाइम पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो असांजे प्रोग्राम में। असांजो डिस्कशन इहो ई आहे प्रोग्राम में त सिंध जी जेका तालीम जो मयार आहे, स्टैंडर्ड आहे, उहो ख़राबु थी रहियो आहे, बहितर थियण बदिरां ख़राबु थी रहियो आहे। तालीमी बोर्डनि जो बेड़ो ॿुॾी वियो आहे। हाणे त मार्कूं ऐं जेके वॾा A1 A ग्रेड आहिनि उहे बि पैसनि एवज़ ऐं सिफारिश ते ॾिना था वञनि। इन सूरत हाल खे कीअं बहितर कजे? ॾिसो दादा, इहो तव्हांखे ख़बर हूंदी त पहिरियों असां चवंदा हुआसीं कापी कल्चर आहे, सिंध में कापी कल्चर वधी रहियो आहे, त उहो हूंदो त सिर्फ़ु जेके एक्ज़िबिशन सेंटर हूंदा हुआ उन हद ताईं जेको आहे कापी ऐं चीटिंग थींदी हुई। ऐं असां कॾहिं इहो न ॿुधो होसीं त बोर्ड जे लेवल ते कॾहिं करप्शन न ॿुधी हुअसीं। पर हींअर मसइलो इहो आहे त न सिर्फ़ु जेके पेपर सेट कनि था, ॿुधो आहे त उहे बि हिन में इन्वॉल्व आहिनि, उहे पेपर खे लीक आउट कनि था। वरी जेके सेंटर आहिनि उते बि चीटिंग थी रही आहे। त उन खां बाद में जॾहिं एग्ज़ाम थी ऐं पेपर थी अचनि था बोर्ड में, त बोर्ड जे लेवल ते बि अॼुकल्ह ॿुधो आहे त करप्शन बि वधी वई आहे। ऐं उते जेके पेपर जेको आहे मार्कूं चेंज थियनि थियूं। ऐं इन में सिर्फ़ु आहे त सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेटिव मसइलो न आहे, इन में काफ़ी माण्हू इन्वॉल्व आहिनि, इन में पेरेंट्स बि इन्वॉल्व आहिनि, इन में टीचर्स बि इन्वॉल्व आहिनि ऐं बोर्ड जी इंतिज़ामिया बि इन्वॉल्व आहे।
ऐं इहो जेको नासूर इहो ॾींहुं वधंदो वञे थो असांजे सिंध में जेको आहे बैरिट खे जो क़त्ल आम थी रहियो आहे इहो वॾो सीरियस मसइलो आहे जेको तालीम जो जेको मयार किरी रहियो आहे उनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त जेके माण्हू आहिनि उहे ॿार आहिनि जेके उहे महिनत करण जे बजाए इहो सम्झनि था त असां चीटिंग करे कापी करे या पैसा ॾेई असां पास थी वेंदासीं ऐं उहे वञी एडमिशन वठण लाइ असां जेके पैसा ॾेई ऐं पंहिंजो इहो तालीमी मयार भली किरी पए पर असां पैसनि सां अॻिते वधी वेंदासीं ऐं उन में पहिरीं ॻाल्हि आहे त असांखे पॉलिटिकल जेका आहे उनजी लाइ पॉलिटिकल कमिटमेंट खपंदी जेसि ताईं असां पॉलिटिकल जेका आहे उहा नथा चाहिनि त असां जेको असांजो जेको तालीमी मयार आहे या तालीमी सिस्टम आहे उन में का बहितरी अचे तेसि ताईं मसइलो अॻिते न वधी सघंदो ऐं इन में जेको आहे पॉलिटिकल विजन असांखे खपंदो ऐं उन खां पोइ जेको असां जेके इन सिस्टम कराइण वारा आहिनि जीअं त ब्यूरोक्रेट्स आहिनि या जेके बोर्ड जा चेयरमैन आहिनि या ॿिया बोर्ड जा जेके ऑफिसर आहिनि उनजी कमिटमेंट खपंदी हाणे इहो आहे की कीअं थींदो ऐं जेसिताईं त तव्हां अकाउंटेबिलिटी न कंदव मथां खां वठी हेठि ताईं तेसि ताईं इहो नासूर ख़तमु न थींदो ऐं मुंहिंजो इहो पंहिंजो तजुर्बो आहे त का बि जेका आहे सिस्टम या जेको बि डिपार्टमेंट आहे उहो तेसि ताईं न सुधरो जेसिताईं मथां टॉप टू बॉटम जेको आहे उन में सुधारो न ईंदो तंहिं करे पहिरियों मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका पॉलिटिकल असांजी लीडरशिप आहे उनखे सोचणो पवंदो त असां जेके माण्हू अपॉइंट कयूं था या जेके असां ऑफिसर अपॉइंट कयूं था या बोर्ड जा चेयरमैन अपॉइंट कयूं था उहे मेरिट ते हुजनि उहे ऑनेस्ट हुजनि उहे माण्हू जेके एफिशिएंट हुजनि कॉम्पिटेंट हुजनि ऐं उनखे इहो टास्क ॾिनो वञे त बाबा तव्हां फ्री हैंड आहे तव्हां हिते कोई बि इंटरफेयर न थींदो पर असांखे तव्हांखे रिज़ल्ट खपनि त काफ़ी कल्चर ख़तमु थी वेंदो या जेको पैसनि सां जेके माण्हुनि खे मार्कूं मिलनि थियूं ऐं पास थियनि था उहे ख़तमु थियनि तेसि असां इनखे सुधारे सघंदासीं। अच्छा हिन वक़्तु सर जेको ॾिठो वियो आहे त जिन माण्हुनि जी रेप्यूटेशन बि सुठी न आहे जिन ते करप्शन जा इल्ज़ाम बि रहिया आहिनि उहे बि बोर्डनि जा चेयरमैन ऐं कंट्रोलर ऐं ॿियनि उहिदनि ते मुक़ररु थियनि था त छा हिन मां मुराद इहा सम्झे त हुकूमत जी पॉलिसी अहिड़ी आहे त बोर्ड ईअं ई तबाह रहनि ऐं उनजो मयार बहितर न थिए? बिल्कुलु ॾिसो न त तव्हांखे चयो त ॾिसो न अपॉइंटमेंट केरु कंदो आहे अपॉइंटमेंट जेके मथां थींदियूं आहिनि उहे जेके आहिनि पॉलिटिकल बॉसिस कंदा आहिनि कोई बि जेको हूंदो चीफ मिनिस्टर थी सघे थो मिनिस्टर एजुकेशन इन्वॉल्व थी सघे थो या हायर एजुकेशन चेयरमैन थी सघे थो उहे इन्वॉल्व थी सघनि था तव्हां जेकॾहिं मेरिट ते अपॉइंट न कंदव सुठा माण्हू अपॉइंट न कंदव त तेसि ताईं तव्हां कीअं सुधारो आणे सघंदो पर जेकॾहिं हलो तव्हां हिकिड़ो माण्हू जेको आहे मेरिट ते अपॉइंट बि कयो था पर उनखे तव्हां फ्री हैंड न ॾींदव उनखे कमु करणु न ॾींदव उन में इंटरफियरेंस कंदव त उहो कमु कीअं करे सघंदो पोइ या त उहो रिज़ाइन करे हलियो वेंदो या वरी उहो कॉम्प्रोमाइज़ कंदो त तंहिं करे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी पॉलिटिकल विल हुअणु घुरिजे जेसिताईं पॉलिटिकल विल न आहे तव्हांजी कोई बि सिस्टम तव्हां सुधारे नथा सघो पहिरीं मुंहिंजो आहे त पॉलिटिकल विल हुजे उन खां पोइ कमिटमेंट हुजे कमिटमेंट न सिर्फ़ु पॉलिटिशियन जी कमिटमेंट जेको आहे ब्यूरोक्रेट्स जी जेके चेयरमैन बोर्ड आहिनि उनजी बि कमिटमेंट खपंदी ऐं उन खां पोइ पेरेंट्स जेके नथा ॼाणनि इहो बि ॾिठो वियो आहे त पेरेंट्स जेके पैसा बि लखे रुपया खयूं घुमंदा वठनि था त असांजे ॿारनि खे असां मार्क सुठी वठी ॾियूं जीअं हुनखे मेडिकल कॉलेज में या इंजीनियरिंग कॉलेज में एडमिशन मिले त असांजो पूरो जेको माहौल आहे पूरो जो सिस्टम आहे सोसाइटी आहे उन्हनि खे सोचणो पवंदो त असां कीअं इरेडिकेट कयूं सिर्फ़ु इहा असां चऊं त सिर्फ़ु जेको आहे पॉलिटिशियन या सिर्फ़ु जेको ब्यूरोक्रेट या सिर्फ़ु जेको बोर्ड जो चेयरमैन आहे उहो कंदो त इहो बि न थी सघंदो सिविल सोसाइटी पेरेंट्स टीचर्स ऐं जेके बि इदारा आहिनि तालीमी इदारा चाहे उहे स्कूल आहिनि कॉलेज आहिनि यूनिवर्सिटीज़ आहिनि उन जा जेके हेड्स आहिनि या टीचर्स आहिनि उन्हनि खे बि इन मामले सोचणो घुरिजो त असां इहो कीअं जेको मेरिट खे असां तबाह था कयूं कीअं असां सुधारियूं। अच्छा सर इहो हिकिड़ो मसइलो आहे त ग्रेड पैसनि ते ॾिना वञनि करप्शन आहे कापी सिस्टम नंढपण खां वठी ॿुधंदा था वठूं 50 सालनि खां वठी 100 सालनि खां वठी कापी सिस्टम ख़तमु नथो थिए कापी सिस्टम तव्हांजी नज़र में कीअं ख़तमु थींदो? ॾिसो न अकाउंटेबिलिटी माना जेको ॾिसो त सज़ा कोन्हे अॻे यादि हूंदो असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त इहो हूंदो जेकॾहिं कोई शागिर्द जेकॾहिं कापी में पकड़िबो हुयो त 3 सालनि ताईं उहो दिमाग़ थी वेंदो उनखे इम्तिहान वठणु ॾींदा हुआ या उनखे रस्सी केरु कयो हूंदो अॼुकल्ह ॾिठो त इहा बि सज़ा कोन्हे वरी जेकॾहिं को टीचर को इन्वॉल्व हूंदो कंहिं बि चीटिंग में कॉपी में उन ते बि पंहिंजी सज़ा कई हूंदी अॼुकल्ह छा थो थिए चेयरमैन खां वठी हेठि कंट्रोल ऑफ एग्ज़ामिनेशन खां वठी हेठि ताईं इन्वॉल्व आहिनि ख़बर बि आहे असां कई ॿुधो न आहे त कॾहिं हुनखे सज़ा थी हुजे नौकिरी मां कढियो वियो हुजे कॾहिं ट्रांसफर कयो वियो हूंदो या उन जाइ ते ॿिए खे अपॉइंट कयो वियो हूंदो पर पनिशमेंट कोन्हे अकाउंटेबिलिटी ज़रूरी आहे जेसिताईं पनिशमेंट न कंदो तेसिताईं अॻिते न वधी सघंदा। साईं वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो महिरबानी साईं तव्हां ॻाल्हि ॿुधी रसूल बलोच साहिबु अॻूणा सेक्रेटरी आहिनि अहम पोज़ीशनुनि ते रहिया आहिनि
त हुनजी इहा ई ॻाल्हि आहे त पॉलिटिकल जेका आहे कमिटमेंट आहे हुकूमतुनि जो जेका विल हुजणु घुरिजे त पोइ बहितर थी सघे थो। इहो ई अदा मसइलो आहे। यानी जॾहिं खां वठी असां ॾिठोसीं, मूं पंहिंजनि अखियुनि सां जेको ॾिठो त 70s खां पोइ ज़ियाउल हक़ वारे ज़माने खां वठी असां वटि इहा ॾाढी रैपिड डिक्लाइन अचणु शुरू थी। पहिरियों त उस्ताद जॾहिं सियासी बुनियादनि ते भर्ती करणु शुरू कया विया, छो त पॉलिटिकल पार्टियूं कोन हुयूं, भुट्टे साहिब जी शहादत थी चुकी हुई, त उन खां पोइ हिननि हिकिड़ो नॉन पार्टी जेको सिस्टम आंदो त MPA MNAs खे नवाज़ण जे ख़ातिर मास्तरनि जूं नौकरियूं ॾिनियूं वयूं। हाणे उहो बुनियादी गुनाह असां खां थियो जो अहिड़ा माण्हू असांजे एजुकेशन सिस्टम में अची विया जंहिंजी का कमिटमेंट एजुकेशन सां कोन हुई। उहे ई अॻियां हली वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता, उहे प्रिंसिपाल बि थिया, उहे चेयरमैन बि थिया। उहे जॾहिं उन्हनि उहिदनि ते पहुता त उन्हनि उन सिस्टम खे अंदरां खां खोखलो करे छॾियो आहे। हाणे उन्हनि जी जेका दुरुस्तगीअ जो आहे उहो बि तव्हांखे हाईएस्ट लेवल ते, इन करे ई मूं चयो त जीअं हाणे सिंध जी था अगरि असां ॻाल्हि कयूं त हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शुरू खां वठी असर रसूख़ रहियो आहे ऐं उनजो चेयरमैन आहे आसिफ़ ज़रदारी साहिबु आहे। हिन लेवल ते अगरि उहे संजीदगीअ जो मुज़ाहिरो कंदा ऐं कमिटमेंट पंहिंजी शो कंदा त बिल्कुलु इन सिस्टम में तब्दीली आणे थी सघिजे, का अहिड़ी ॻाल्हि न आहे की न ईंदी। ऐं इहा जॾहिं हिकु दफ़ो पॉलिटिकल बुनियादनि ते पॉलिटिकल जेका लीडरशिप आहे इहो इन ॻाल्हि खे महसूसु करे सेंसिटाइज़ करे उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त हेठि सिलेक्शन सही माण्हुनि जी थियणु शुरू थी वेंदी, जेके रुश्वतूं जेके उबतियूं सुबतियूं शयूं आहिनि उहे ख़तमु थियणु शुरू थी वेंदियूं। सो इहो असांजो बुनियादु हुअणु खपे कि पॉलिटिकल लीडरशिप खे कीअं इन्वॉल्व। अच्छा त हेठनि जेकॾहिं मैट्रिक मां इंटर मां पैसनि ते या नाइल जेके उम्मीदवारनि या मेरिट ते नथा अचनि उहे मथे अचनि था, त तव्हां वाइस चांसलर बि रहिया त यूनिवर्सिटियुनि में जॾहिं उहे इन थियनि था या टेस्ट ॾियनि था उनजी छा सूरत हाल हुजे थी? यूनिवर्सिटियुनि ते कहिड़ो फ़र्क़ु थो पवे हिननि जो? तव्हां ॾिसो न कि यूनिवर्सिटियुनि में असां वटि सवाइ 2 या 3 यूनिवर्सिटियुनि जे जेके सुठियूं आहिनि सिंध में या सॼे पाकिस्तान में वठंदो त 10, बाक़ी जेके तव्हांजी यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे त सब स्टैंडर्ड लेवल जा ई माण्हू था पिया प्रोड्यूस कनि न। सही। यानी हाणे पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान थियो आहे जेको CSS जो इम्तिहान था सॾनि। हाणे तव्हांखे ख़बर आहे कि उन CSS जे इम्तिहान में कुल 2% 1.94% पास थिया आहिनि रिटेन फेडरल पब्लिक 1.94 यानी 2% बि पूरा न। 100 माण्हू वेठा, सभिनी खे यूनिवर्सिटीअ जूं डिग्रियूं हुयूं ऐं उहे माण्हू आहिनि जंहिंजे लाइ उहे सम्झनि था त हे ॾाढा क़ाबिल आहिनि, छो त हर को माण्हू त CSS जे लाइ न भरींदो न फॉर्म। जॾहिं तव्हां इहो सम्झंदो इहो सिस्टम ख़राब हुजण जा नतीजा मथे था मिलनि, नतीजो तव्हांखे आख़िरी लेवल ताईं थो मिले। यूनिवर्सिटियूं थियूं जॾहिं रिक्रूटमेंट जे लाइ कनि, जेके सुठियूं यूनिवर्सिटियूं आहिनि इंटरनेशनल, मां USCFP जे बोर्ड ते रहियमि, यूनाइटेड स्टेट्स एजुकेशनल फाउंडेशन इन पाकिस्तान। हर साल 200 माण्हुनि खे फुल ब्राइट स्कॉलरशिप ते अमेरिका जे ख़र्च ते मोकिलींदा आहिनि अमेरिका। 8 साल मां उन बोर्ड जो रहियमि मेंबर। हाणे तव्हां ॾिसो घटि खां घटि माण्हू सिंध खां पिया वञी कॉम्पीट करे सघनि। छो? सबबु छो त GRE जो इम्तिहान हूंदो आहे। उहो जेको इम्तिहान आहे कि ग्रेजुएशन जे बराबरि जो इंटरनेशनल हिकु इम्तिहान आहे, असांजा ॿार उहो पास नथा करे सघनि। चइजे त सिंध जो जेकी तालीम जो मयार ॿियनि सूबनि खां बि घटि आहे न। असां त उते वेही ॾिठोसीं। इन ते तव्हां ने वापसि अचां थो, इहो बि आम ॻाल्हि तव्हां न खई आहे। प्रोग्राम में असां सां लाइन ते मौजूदु आहिनि हाजी अशरफ कासकेली साहिबु, पाण गस्टा जा सदर आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, ख़ुशि आहियो? हा, अलाह जो शुक्र आहे। महिरबानी तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जी डिस्कशन इहा आहे त सिंध जो तालीम जो मयार ख़राबु थी रहियो आहे, तालीमी बोर्डनि में ग्रेड ऐं मार्कूं पैसनि ते ॾिनियूं पियूं वञनि, समूरी सूरत हाल खे कीअं बहितर कजे? महिरबानी, तव्हां तमामु सीरियस इशू खे वरितो आहे KTN ते। हिन वक़्तु जी जेका सूरत हाल आहे बिल्कुलु तव्हां सही था चओ। ऐं बोर्डनि में जेकॾहिं मेरिट ते तव्हां ट्रांसफर पोस्टिंग कंदव, कंट्रोलर सेक्रेटरी चेयरमैन तव्हां मेरिट ते रखंदव त पोइ तव्हां हुन हालतुनि ते कंट्रोल करे सघंदव। जेके माण्हू मुख़्तलिफ़ सोर्सनि सां मुख़्तलिफ़ ज़रियनि सां हिन चेयर ते वेहंदा उहे कंहिं बहितरीअ पासे न हलंदा। हुनजो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। कमिशनरनि खे चेयरमैन जी चार्ज ॾिनी वई आहे, इहो बि सोल्यूशन कोन्हे को त भई कमिशनर खे ॾियो। भई कमिशनर ऐं डिप्टी कमिशनर पहिरियां रेवेन्यू डिपार्टमेंट खे बहितर करे अचनि,
तव्हां उन्हनि खे खणी आया हो, तव्हां बजाए इन एक्सपेरिमेंट करण जे तव्हां इंडिपेंडेंट कमेटी मुक़ररु करे ऐं प्योर मेरिट ते इंटरव्यू करे तव्हां बोर्ड जा माण्हू रखो। ग़रीब माण्हू मिसकिन जो ॿार केतिरी बि महिनत करे ऐं पैसनि वारो माण्हू जेकॾहिं बोर्ड मां वञी उहे तव्हांजो पोज़ीशन ख़रीद करे त पोइ ग़रीब सां ज़्यादा। अच्छा तव्हां टीचर्स यूनियन जा अशरफ साहब, तव्हां टीचर्स यूनियन जा सदर बि आहियो, सॼी सिंध जी तालीम जे निज़ाम ते तव्हांजी गहरी नज़र आहे। इहो ॿुधायो ऐं रियल थी करे ॿुधाइजो त सिंध जे छा इहा हक़ीक़त आहे त सिंध जे समूरनि तालीमी बोर्डनि में मार्कूं ऐं ग्रेड जेके मनपसंदि ऐं पैसनि ते विकिरो थियनि था? बिल्कुलु बिल्कुलु इन में को वधा कोन्हे। मां त तव्हांखे पहिरियां ई चई आयुसि त पोज़ीशन ऐं मार्क्स ग्रेड ग़रीब जो ॿार केतिरी बि महिनत करे उहो ॿार उते पोज़ीशन में नथो अची सघे ऐं जेको बि पैसा ॾिए थो उन ॿार खे पोज़ीशन थी मिले। एमबीकेट जे रिज़ल्ट खे तव्हां साम्हूं रखो, उनखे एॾी वावेला कई वई, उहा बि की जेकॾहिं आउट थी ऐं जेकॾहिं उन ते बि आङुर खई वई उनखां वधीक त बोर्डनि जी ख़स्ता सूरत हाल आहे। त बोर्डनि में मनपसंदि इदारा मुक़ररु हूंदा आहिनि जिथां जा ॿार पोज़ीशन खणी ईंदा आहिनि। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो हल इहो आहे त हिते तव्हां जेकॾहिं सिफारिशी मंज़ूर नज़र माण्हू इन्हनि फंड पोस्टुनि ते रखंदव त तव्हांजो निज़ाम सही न हलंदो। उनजे करे इन में को वधा कोन्हे। तव्हां सही था चओ। मां टीचर एसोसिएशन सिंध जो सदर आहियां। मूंखे बग़ैर कंहिं ड्रिज डप जे इन लफ़्ज़ चवण में का ड्रिज डप कोन्हे त इहो कारो धंधो आहे उहो जेको सालनि खां हले थो, इहो नासूर आहे सिंध में, जंहिंखे ख़तमु करण लाइ को मसीहा अचे। अच्छा इम्तिहाननि में कापी बि थिए थी, उहो मसइलो सालनि खां हले थो ऐं उन हवाले सां तव्हांजी जेका उस्तादनि जी तंज़ीम आहे उहो बि को ख़ासि किरदारु अदा न करे सघी आहे। ओवरऑल सिस्टम कोलेप्स थींदो पियो वञे, पर असांजूं तंज़ीमूं बि मौजूदु आहिनि, डिपार्टमेंट बि मौजूदु आहिनि। 200 अरब रुपयनि खां वधीक जी बजेट आहे तालीम जी, तालीम बहितर न पिया थियनि, इदारा तबाह थींदा पिया वञनि। कीअं बहितर कजे इन समूरी सूरत हाल खे? रशीद साहब कुझु साल अॻु में सरदार साहब एजुकेशन मिनिस्टर हो, काज़ी शाहिद परवेज़ सेक्रेटरी एजुकेशन हुया। असां ऐलान कयो त बाबा टीचिंग फ्री एग्ज़ाम थींदो 9th मैट्रिक जो। असांजो तालुक़ु 9th मैट्रिक सां आहे असांजी तंज़ीम जो। ऐं जेकॾहिं असांजो को माण्हू इनवॉल्व आहे त भली डिपार्टमेंट हुन ते एक्शन खणे। 267 उस्ताद, हेड मास्टर, प्रिंसिपल उन्हनि खे सस्पेंड कयो वियो। उन्हनि ते एलिगेशन हो हिननि चीटिंग कराई आहे। मुंहिंजो क्वेश्चन उन वक़्तु उहो अॼु बि इहो आहे। असां चयो त असांजे माण्हुनि खे तव्हां सस्पेंड कयो आहे, ओके, पर जिन माण्हुनि एग्ज़ाम खां पोइ बोर्डनि में धंधा खोले छॾिया, बोर्डनि में लखे रुपयनि ते तव्हांजूं पोज़ीशन थी वयूं, पोइ उन्हनि चेयरमैन ऐं सेक्रेटरी ऐं उन्हनि ते एक्शन कोन थियो। पर असांजी तंज़ीम उस्तादनि खे डिपार्टमेंट जेकॾहिं गवर्नमेंट सस्पेंड कयो असां ख़ामोश रहियासीं। 7 अरब खां मथे फर्नीचर एजुकेशन डिपार्टमेंट स्कूलनि में फर्नीचर आहे, हुनजूं इंक्वायरियूं तव्हांजे साम्हूं थियूं हलनि पियूं त उते केॾी फालजरी थी आहे। तव्हांजे इदारनि जी ख़स्ता हालत लॻी पई आहे, बेसिक नीड्स कोन्हनि। तव्हांजे इदारनि में पाणी पीअण जो अरेंज कोन्हे, तव्हांजे इदारनि में वॉशरूम कोन्हनि। हाणे जेकॾहिं इहे सभु हालतूं तव्हां दुरुस्त न कयो ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे तव्हां दुरुस्त न कयो, अची बीहूं त असांखे कापी बंदि करणी आहे। जिते तव्हांजो 130 ॿार हिकिड़ी क्लास में वेठा आहिनि उते उस्ताद उहो कीअं थो पढ़ाए? तव्हांजे सभु शयूं साम्हूं आहिनि। मां अॻु में बि तव्हांजे प्रोग्राम में चयो आहे, अॼु बि चवां थो त जुडिशली जीअं इंडिपेंडेंट आहे, जुडिशली माण्हू ते कंहिं सियासी माण्हू खे ज़रूरत कोन्हे आङुर खणण जी। एजुकेशन खे इंडिपेंडेंट कयो वञे, ट्रांसफर पोस्टिंग इंडिपेंडेंट कई वञे, जीअं रिक्वायरमेंट 56,000 इंडिपेंडेंट थी आहे। ट्रांसफर पोस्टिंग एजुकेशन ऐं बोर्डनि में उनखे तव्हां मेरिट ते खणी अचो त मां सम्झां थो तव्हांखे रिज़ल्ट कुझु सालनि में बहितर मिली वेंदो। हाँ बस ठीक है, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं, उम्मीद करियूं था त हुकूमत तव्हांजी तजवीज़ुनि ते अमल कंदी। तव्हां अशरफ साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजी ॻाल्हि बि इहा सही आहे त मेरिट ते ऑफिसर मुक़ररु थियनि ऐं मुदाख़लत बंदि थिए, ट्रांसपेरेंसी हुजे त इहा निज़ाम बहितर थी सघे थो। तव्हां सवेर ॻाल्हि जी कई त यूनिवर्सिटियुनि में जेके अचनि था स्टूडेंट अचनि था, CSS में बि तमामु घटि रेशो पास थो थिए। त ओवरऑल ॾिठो वञे त हीअ जेके मैट्रिक बोर्ड में सिफारिशी सिलसिलो आहे या मेरिट न आहे, इंटर बोर्ड में मेरिट न आहे, इन असर मथे पवनि था सॼी दुनिया में। रशीद ॾिसो न, तव्हांजे स्कूल में उस्ताद पढ़ाइण जे लाइ तयारु कोन्हे। सही।
कॉलेज में लेक्चरर पढ़ाइण जे लाइ तयारु कोन्हे। हाणे इहो जेको ॿारु आहे जेको पढ़ियो ई न, सही, न स्कूल में पढ़ी सघियो, न कॉलेज में पढ़ी सघियो, न यूनिवर्सिटी में, हाणे इहो जेके मुख़्तलिफ़ मराहिल आहिनि उते इहो ई कंदो त रिश्वत ॾेई पास करे वठां, छो त हिकु सोशल प्रेशर आहे न। मूं जेको अर्ज़ु पे कयो त असल में तव्हांजो पूरे जो पूरो तालीमी निज़ाम हिकु जिस्म वांगुरु आहे, सॼी हिकु बॉडी आहे, उन हिकु बॉडी जी या हिकु इमारत आहे, उन हिकु इमारत जा मुख़्तलिफ़ तबिका आहिनि। हिक खे असां प्राइमरी था पिया सॾियूं, हिक खे सेकेंडरी था सॾियूं, हिक खे कॉलेज था सॾियूं, हिकु इहे 4 मंज़िलूं आहिनि न। हाणे हिकु मंज़िल अगरि तव्हां पहिरीं कची था रखी छॾियो त उन जे मथां 3 पकियूं मंज़िलूं कीअं ठहंदियूं, या ॿी मंज़िल तव्हां कची था रखो त अॻियां मथां कीअं ठहंदियूं। सो बुनियादु जेको आहे उहो इहो आहे त सॼे तालीमी निज़ाम खे सही तरीक़े सां टेक्निकल बुनियादनि ते प्रोफेशनल अंदाज़ में ॾिठो वञे। असां वटि छा थो थिए, हाणे साईं बोर्ड जी निकिती त भई हाणे कमिश्नर खे एडिशनल चार्ज ॾेई छॾियो त तूं बोर्ड जो चेयरमैन थी, उहो आरज़ी तौर ते ॾिनी अथऊं, जीअं नवां चेयरमैन छो ॾिनी वञे। हाणे तव्हां ॾिसो न, इहो ईअं ई आहे एजुकेशन जो कमु, जीअं प्रोफेशनल डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर आहिनि, तव्हां वञो था सर्जरी जे लाइ, अला रहम पियो करे, अगरि तव्हांखे सर्जरी जे लाइ वञिणो हुजे, डॉक्टर खे सस्पेंड करे उन जी जॻह ते कमिश्नर खे ॾिनो वञे इहो चार्ज त तूं वञी सर्जरी कर, तव्हां हुन खां सर्जरी कराईंदव, छो त हुनखे ॼाण नाहे। हाणे हिते हिन मुल्क में एजुकेशनिस्ट ॿिया ख़तमु थी विया हुआ छा, जो तव्हां हिकु अहिड़े माण्हू खे था आणियो जंहिंखे का शइ सिस्टम जी ख़बर न आहे। हाणे उन जे बदिरां इवन भई मोहम्मद मेमून खे अगरि ॾेई छॾनि न त बाबा बोर्ड जो चेयरमैन थी रहियो आहे, कुझु कम अहिड़ा ॿिया माण्हू बि आहिनि, उन्हनि खे अगरि तव्हां आणियो, हिते असां वटि हिकु अजीब दौर थो पियो हले कि कंहिंजी अकाउंटेबिलिटी कोन थी थिए, कंहिंजी सही तरीक़े सां सिलेक्शन जीअं हुअणु खपे उअं ई नथी थिए। दुनिया जो दस्तूर इहो आहे, सॼी दुनिया में असां अकेला त न आहियूं, ॿिया बि मुल्क आहिनि दुनिया जा, रेस्पॉन्सिबिलिटी विथ अकाउंटेबिलिटी इहो हलंदो आहे। इहा ॻाल्हि सही आहे त हीउ जेको मैट्रिक इंटर में ग्रेड वठण ते जेको मुक़ाबिलो हुजे त उहो सिर्फ़ु इन जे लाइ आहे त जीअं यूनिवर्सिटियुनि में मार्कूं रखियल आहिनि मैट्रिक इंटर जो, त उहो उन में दाख़िला मिली थी वञे, ऐं जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जी दाख़िला में इहो सिस्टम ख़तमु कयो वञे त बोर्डनि में करप्शन घटिजी सघे थी न। लेकिन उन जे बावजूदि पास त हुननि खे करिणो आहे न, यानी हिकु त वेटेज थी यूनिवर्सिटी ॾे त भई तव्हां जेकॾहिं परसेंटेज तव्हां खणी आया हो इंटर में त उनखे 50% जी वेटेज थी मिले न। सही, लेकिन पास त तव्हांखे पोइ बि करिणो आहे न, वेटेज सभु जो 0 करे छॾियव। लेकिन का यूनिवर्सिटी जेसिताईं तव्हांखे इंटर जो सर्टिफिकेट हथ में न आहे तेसिताईं तव्हांखे दाख़िला त नथी ॾेई सघे। तव्हां उन्हनि जी एंट्रेंस टेस्ट में भली पहिरियों नंबर खणो, लेकिन जेकॾहिं तव्हां वटि इंटर जो सर्टिफिकेट न आहे त तव्हां न अची सघंदव। इन्हीअ चकर जे करे माण्हू मजबूर थी था वञनि कि भई पास बि करिणो आहे, ऐं गवर्नमेंट जा काफ़ी अहिड़ा इंस्ट्रक्शन्स आहिनि कि 2nd डिवीज़न खां घटि ते दाख़िला न आहे ॾियणी। हाणे 2nd डिवीज़न आणण जे लाइ हुन ॿार खे बहरहाल वरी पोइ हुन सिस्टम खे अप्रोच करिणो थो पए, ग्रेड वठणा था पवनि। अच्छा, पूरो हिकिड़ो दुकान खुलिया पिया आहिनि, माण्हू तयारु वेठा आहिनि त भई असां त तव्हांखे कराए ॾियूं। हाणे इन सिस्टम में उहे वालदेन न चाहींदे बि, ॼाणींदे बि कि असांजो ॿारु ठीकु आहे, लेकिन उन्हनि खे ख़बर आहे कि अगरि असां न कयोसीं त इन सूरत में उहो असांजो ॿारु पुठियां रहिजी वेंदो। इहो हिकिड़ो विशियस सर्किल ठही पियो आहे। इन जो नतीजो, इन जो जेको इलाजु आहे न उहो इहो आहे त सही माण्हुनि जी अपॉइंटमेंट कयो, उन्हनि खे रेस्पॉन्सिबिलिटी ॾियो, इंडिपेंडेंस ॾियो विथ अकाउंटेबिलिटी, बाक़ाइदा अकाउंट, उन्हनि खे अकाउंटेबल कयो कि तव्हां जे हिकु फ़र्ज़ु कयो कि अगरि कॉपी थी थिए त उन टीचर खां वधीक चेयरमैन रेस्पॉन्सिबल हुअणु खपे न। उन कॉलेज जो प्रिंसिपल जंहिंखे एग्ज़ामिनेशन जो सुप्रीडेंट सॾींदा आहिनि, उनखे एग्ज़ाम सुप्रीडेंट सॾींदा आहिनि, हेडमास्टर हुजे, प्रिंसिपल हुजे, उहे छाकाणि त उन्हनि जी मिली भगत खां सवाइ त नथो थी सघे न। ऐं जेके एसोसिएशन्स आहिनि, मुंहिंजो इन्हनि सां सुठो तजुर्बो रहियो। मां DG कॉलेजिस रहियमि सिंध जो, त सिंध जूं सभु कॉलेजिस मूं वटि हुयूं, चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे तौर ते, यूनियन्स हुयूं हुते। ओवरऑल तव्हां तजवीज़ था कयो त मेरिट ते मुक़ररियूं कयूं वञनि ऐं एहतिसाब जो निज़ाम क़ाइमु कयो वञे त बहितर थी सघे। महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कईसीं त जेके तालीम जे किरंदड़ मयार आहे उनखे डिस्कस कयूं ऐं तालीमी बोर्डनि में जेका करप्शन आहे उनखे डिस्कस कयोसीं ऐं उन्हनि मसइलनि जे हल खे बि ॻोल्हण जी कोशिशि कईसीं। असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध इंटर बोर्ड जेका कमेटी ठहियलु आहे
उहो समूरनि तालीमी बोर्डनि जो जेको चेयरमैन आहे कमेटी जो शरफ शाह ऐं मैट्रिक बोर्ड कराची उनखे बि वठण जी कोशिशि कईसीं पर हू लाइन ते न अची सघियो इन लाइन ते न अची सघियो वरी पेश थींदासीं ईंदड़ प्रोग्राम में तेसि ताईं ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।